उनजे अमल भी परेशान आहे, मां भी परेशान आहियां ॾाढी बि। इतला गुमशुदगी के हवाले से अवांखे अहम खबर ॾींदा हलूं त मदई जे जूणे जा महिला वासी 8 साला मासूम निंगर ग़ुलाम शाह वलद गुलाब शाह काल 24 जुलाई बरोज़ ख़मीस ते मंझंदि जो घरां निकितो त वापसि न आहे थियो। निंगर जे गुम थियण ते घर में कोहराम मथल आहे। जंहिं बि भाउ खे हिन निंगर जे बारे में का मालूमात हुजे या उनखे मिले त महिरबानी करे क़रीबी पुलिस स्टेशन ते पहुचाइनि या हिन नंबर ते निंगर जे वालिद गुलाब शाह सां राब्तो कनि। नंबर आहे 0300394142। कल मंझंदि जो मुंहिंजो पुटु घरों निकितो, रांदि खेॾण जे लाइ वेंदा आहिनि। पाड़ो हेॾो होॾो जांच जूच कईसीं, कान पंहिंजो माइटनि मिटनि खां पुछा कईसीं, काॾहें ॾस पंधु कान मिलियो। बसि हिन कपिड़ा कारा अथसि ऐं पंहिंजो नालो ग़ुलाम शाह अथसि, पुटु गुलाब शाह जो आहे। उमिरि 8 साल थींदसि। तंहिंजे अलावा इहो असांजो महला जूणे जा महला में रहंदा आहियूं, मदई जी। हा, हुनजे अमल भी परेशान आहे, मां भी परेशान आहियां ॾाढी बि।